मुसलमानों, दीन जो बका क़ुरान पाक सां आहे। हिन वक़्त में जेके बातिल फितना आहिनि, फ़िरका आहिनि, यहूदियत आहे, अजीब अजीब फितना आहिनि, उन्हनि सभिनी फितननि जो निशानो मदारिस दीनिया, उलमाए हक़ ऐं उलमाए दीन है। तव्हां असां ॾिसूं त हाणे औरतुनि जे हुकूक सां तव्हां असांजे पाकिस्तान में हिकिड़ो मार्च रखियो, जंहिंमें उहे बेहया बद अख़लाक औरतूं जंहिंखे फंडिंग पैसो यहूदियुनि जो ऐं उन्हनि खे मिडिया ते आणे रोड रस्तनि ते नचाए बज़ाहिर औरतुनि जे हुकूक जो नारो आहे, लेकिन अंदरूनी खाना बेहयाई ऐं बद अख़लाक़ी खे फैलाइणो आहे, ताकी तव्हां असां वटि जेको हया ऐं पाकीज़गी जो मुआशिरो आहे इहो मुआशिरो न हुजे। ख़ुदि अल्लाह साईं क़ुरान शरीफ़ में फरमायो त युरीदून लियुत्फ़िऊ नूरल्लाहि बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल काफ़िरून। हमेशह बातिल इहा क़ुवत कंदो आहे, इहा कोशिशि कंदो आहे त इन्हनि मां दीन ख़तमु थिए, मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत ख़तमु थिए। तंहिंजे करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब सां फरमाए थो त न, दीन हमेशह क़ाइमु दाइमु रहंदो। अल्लाह से फरमायो वलतकुम मिनकुम उम्मतुन यदऊन इलल खैर यअमुरून बिल मारूफ व यनहौन अनिल मुनकर व उलाइका हुमुल मुफ़लिहून। तव्हां मुसलमाननि मां हिकिड़ी अहिड़ी जमात हुजे जेके नेकीअ जो हुकुम करनि ऐं बुराइनि खां रोकनि। ख़ुदि इंसान दीनदार थी पए तमामु भली शइ आहे, लेकिन दीनदारी जो इहो मक़सदु न आहे त हिकिड़ो घर जो वॾो आहे, पीउ आहे, औलाद, घर जा बचड़ा शरीयत जे ख़िलाफ़ हलनि था त उहो पीउ ख़ामोश रहे, या जीअं इंसान हिकिड़ो ॾिसे थो आलिम दीन साम्हूं गुनाह ऐं बुराई थिए थी मुआशिरे जे अंदरि। तव्हांजे बेक सां हे वॾो छावनी वारो VIP गेट आहे, हिते हाणे हिकिड़ी सर्विस लॻी, पोइ हुन में बेहया बद अख़लाक औरतूं पियूं नचनि। उहो बि तव्हांखे वक़्तु आहे कॾहिं असांजे पनो अक़ल जे दीनदारनि आलिमनि उन सर्विस खे रोकियो। हज़रत साईं वॾनि रहमतुल्लाह अलैहि जन जी कॾहिं वफ़ात आहे 1962 में। साईं हमादुल्लाह हाली जी बि नवरुल्लाह मरकज़ जी वफ़ात आहे। 1962 में अमेरिका जी रिपोर्ट शाये थी त 20 करोड़ डॉलर रुपया पैसा अमेरिका जा मुसलमाननि जे ख़िलाफ़ इस्तेमालु थींदा आहिनि। 20 करोड़ डॉलर उन वक़्त में जॾहिं हज़रत साईं वॾनि रहमतुल्लाह अलैहि जी वफ़ात आहे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो कॾहिं हज़रत साईं जन जी वफ़ात हुई, उहो दौर त कुझु चङो हो न भाउ, उहो दौर चङो हो। हाणे बेहयाई बुराई केॾी वधी वई आहे त हाणे अहिड़ा शख़्स जेके तव्हां असांजे साम्हूं इमरान जहिड़ा या अहिड़ा हुक्मरान वज़ीर जन खे इक़्तिदार कुर्सी इन बुनियाद ते मिलंदो आहे त तव्हां दीन खे ख़तमु कंदो, मदारिस खे ख़तमु कंदो, दीनी माहौल खे ख़तमु कंदो। त मुसलमानों, अर्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे त दीन वॾे में वॾी नेमत आहे ऐं दीन जो बक़ाउ आहे क़ुरान शरीफ़ सां, ऐं क़ुरान पाक जी तालीम इहा उम्मत मुस्लिम जे अंदरि बुनियादी तालीम आहे। बुनियादी तालीम आहे। असांजे अकाबिरनि बुज़ुर्गनि इन शइ जी वधि में महिनत फरमाई। ख़ुदि पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान जे तालीम जो बुनियादु रखियो, सहाबा इकराम उन क़ुरान जे तालीम खे आम कयो। ख़ासि कर असां हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जन जंहिं पंहिंजी ख़िलाफ़त में क़ुरान शरीफ़ जा मकातिब मदारिस घणा क़ाइमु कया। जेको नओं इलाइक़ो मफ़तूह थिए, फ़तह थिए, त हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु उते उस्ताद रखंदा हुआ ताकी उतां जा मुसलमान क़ुरान शरीफ़ पढ़नि। ऐं मुसलमानों, क़ुरान शरीफ़ में हिकिड़ी आयत आहे वयक़ूलु रसूल या रब इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब खे फरमाईंदा क़यामत जे ॾींहुं त ऐं रब अहकमुल हाकिमीन, मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त मुंहिंजी उम्मत क़ुरान पाक खे पुठी ॾिनी। हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद रज़ियल्लाहु अन्हु था फरमाइनि त
इहो अल्लाह जो रसूल पैगंबर क़यामत जे ॾींहुं रब खे जेका दाह ॾींदो पंहिंजी उम्मत जी, उहा 3 क़िस्मनि जी हूंदी। हिकिड़ी इहा दाह हूंदी त क़ुर शरीफ़ जो बुनियादी हक़ आहे उनखे सही पढ़णु, रतिल क़ुर तरतीला, क़ुर पाक खे ठाहे ठाहे पढ़ो। सीन जी मख़रज छा आहे, स्वाद जी मख़रज छा आहे ऐं सा जी मख़रज छा आहे। पहिरियों क़ुर शरीफ़ जो बुनियादी हक़ उम्मत मुस्लिम ते, तव्हां असां मुस्लमाननि ते, आलिम हूं, दीनदार हूं, जेको बि मुस्लमान आहे, मर्द औरतूं, सरदार हो, दुनिया जूं इज़तूं अथव, रुपयो पैसो अथव, लेकिन असुल त ईमान आहे, क़ुर पाक जी उज़मत आहे, क़ुर शरीफ़ सां ताल्लुक़ निस्बत जो हुकुम आहे। पहिरियों हक़ क़ुर शरीफ़ जो उम्मत मुस्लिम ते इहो आहे त क़ुर पाक खे सही पढ़े। ऐं इंसान दुनिया जे अंदरि जेके बि ज़ुबानूं आहिनि, ॿोलियूं आहिनि, कंहिं बि ॿोलीअ जी मख़रज जी इंसाननि खे तालीम न ॾिनी वेंदी आहे। तव्हां असां सिंधी आहियूं, स्कूलनि में मास्तर आहिनि, हज़ारे मास्तर आहिनि सिंधी, लेकिन उन सिंधी मास्तर खां तव्हां पुछोसि त बेबदक जी मख़रज छा आहे, न ॿुधाईंदो। इहो लफ़्ज़ काथो निकिरे थो, ॾाल ॾेडर आहे, उनजो मख़रज, उनजो जेको आहे लफ़्ज़, इहो कहिड़ी जाइ तो निकिरे थो, न। ईअं ई जेके बि हज़ारे ज़ुबानूं ॿोलियूं आहिनि, कंहिं बि ॿोलीअ जी मख़रज इंसाननि में महफ़ूज़ न आहे। वाहिद इहो क़ुर शरीफ़ आहे जंहिंजी अरबीअ जी मख़रज अलाह से उम्मत मुस्लिम में महफ़ूज़ फ़रमाई। ॾिसो अरब सॻुर आहे, उन्हनि वटि बि उहे बि पंहिंजे ॿारनि खे क़ुर शरीफ़ पिया पढ़ाइनि, उहे बि मख़रज सां। तव्हां असां अजमी इंसान हो, ग़ैर अरबी हो, लेकिन तव्हां असांजा जॾहिं ॿारड़ा मदरसा मिफ़्ताहुल उलूम में गिरदो नवाह जा मुस्लमान बचा पिया पढ़नि, त उहो उस्ताद कारी साहिबु उन्हनि खे अॻ में यसर क़ुर ज़ाब्तनि जो उहो पढ़ाईंदो, मख़रज सेखारींदो, पुट अल्फ़ जी हीअ मख़रज आहे, बा जी हीअ मख़रज आहे, लाम जी हीअ मख़रज आहे। तंहिंजे करे इहो कमाल अलाह साईं दुनिया जे अंदरि कंहिं बि ॿोलीअ जो न रखियो आहे, इहो कमाल क़ुर पाक जो आहे। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। रब तो फरमाए जीअं असां क़ुर पाक जी हिफ़ाज़त कई आहे, तीअं क़ुर पाक जी उन मख़रज जी, अल्फाज़नि जे कढण जी जायुनि जी बि मां रब हिफ़ाज़त फरमाई आहे, जो उम्मत जे अंदरि कारी साहिबान मुस्लमानो। ॿियो हक़ क़ुर शरीफ़ जो इहो आहे त क़ुर पाक जो इल्मु इंसान खे ज़रूरी आहे। तव्हां असां मुस्लमान हूं, अल्लाह रसूल सां तव्हां असांजो ईमानी ताल्लुक़ आहे। हाणे तव्हांजो ईमानी ताल्लुक़ रिश्तो मज़बूत कॾहिं थींदो, जॾहिं तव्हांखे क़ुर पाक जो इल्मु हूंदो। तंहिंजे करे क़ुर शरीफ़ जी सम्झ, क़ुर पाक जी ॼाण ज़रूरी आहे। पंहिंजा हज़रत साईं वॾा रहमतुल्लाह अलैह, हज़रत साईं जन खां हिकिड़े फ़क़ीर अर्ज़ु कयो त साईं ईअं छो हूंदो आहे, हिकिड़ियूं दरगाहूं अलाह वारा ॾाढा नेक साले हूंदा आहिनि ऐं पोयनि में दीन नाहे रहंदो, वॾी ख़िराफ़ात बिदअतूं ईअं थींदियूं आहिनि। हज़रत उस्मान मरवंदी रहमतुल्लाह अलैह शाह लाल शाहबाद वारो वॾो अलाह जो वली हो। हाणे ॾिसो उते जेको मेलो थींदो आहे ऐं उन मेले में जेके ख़िराफ़ात थींदियूं आहिनि ऐं उन में गुनाह ऐं बुरायूं थींदियूं आहिनि, शायदि सॼो साल लाल शाहबाद कलंदर वटि उन ई दरगाह ते एतिरो गुनाह बुराई न थींदी आहे जेतिरो मेलनि जे ॾियारनि में गुनाह थींदो आहे। ईअं तव्हां असां वटि त पोइ हज़रत साईं हमादुल्लाह हालिजी बि रहमतुल्लाह अलैह जन उन पंहिंजे फ़क़ीर खे फ़रमायो त पुट, हिकिड़ा अलाह जा नेक साले बाना हूंदा आहिनि, उन्हनि जो त रब सां ताल्लुक़ हूंदो आहे कामिल, पर पोयनि में उहा दीनदारी त न हूंदी आहे, उनजे औलाद में, उनजे ख़ानदान में, उनजे बचनि में। पोइ शैतान उन्हनि ते महिनत कंदो आहे। हाणे उन औलाद ख़ानदान जे लाइ क़ुर शरीफ़ सां ताल्लुक़ ज़रूरी आहे। हज़रत वॾा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हुआ त जेकॾहिं उन अलाह जे नेक सालेह बाने जी औलाद ऐं उनजो ख़ानदान क़ुर शरीफ़ सां ताल्लुक़ रखंदो, क़ुर पाक सां निस्बत रखंदो, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इल्म हदीस जी उन्हनि वटि दौलत हूंदी ऐं क़ुर शरीफ़ सां रब्तो ताल्लुक़ हूंदुनि त उते ज़लालत गुमराही न ईंदी। ऐं इहो ई सबबु अथव जेके तव्हां असांजूं ख़ानकाहूं बिगड़ियूं आहिनि, उन्हनि जो सबबु इहो आहे त पोयनि में इल्मु न रहियो। बसि इन में त माण्हू बि अक़ीदतमंदी में असांजा मुर्शिद आहिनि, असांजा मुर्शिद आहिनि, बसि हे बि इन में ख़ुशि त असां पीर हूं मुर्शिद हूं। त मुस्लमानो सम्झो हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ियल्लाहु अन्हु सहाबी सॻोरा फरमाइनि था, जेको इल्म
सां अलाह से उनखे नवाज़ियो हो। फरमाइनि था क़ुरान पाक जो ॿियो हक़ मुस्लमान ते आहे त मुस्लमान क़ुरान शरीफ़ जो इल्मु हासिलु करे। त क़ुरान पाक असांखे छा थो फरमाए? हलो अलहम्द शरीफ़ आहे, इन में इंसान खे कहिड़ी शइ जो इल्मु थो मिले। अहिड़े तरीक़े सां आयतुल कुर्सी आहे त क़ुरान शरीफ़ जो इल्मु, क़ुरान पाक जी सम्झ, क़ुरान पाक जो फ़हम हर मुस्लमान ते लाज़मी ऐं फ़र्ज़ु आहे। टियों हक़ क़ुरान शरीफ़ जो आहे क़ुरान पाक जे मुआफ़िक़ अमल। जॾहिं इंसान पहिरियों हक़ अदा कयो उनखे क़ुरान शरीफ़ सही पढ़ण में अचे थो। ॿियो आहे क़ुरान पाक जो इल्मु ऐं सम्झ। टियों हक़ आहे क़ुरान शरीफ़ जो क़ुरान पाक जे मुआफ़िक़ अमल। हाणे इन इंसान, इन मुस्लमान जी ज़िंदगी क़ुरान शरीफ़ जे मुआफ़िक़ हुजे त मुस्लमानो क़ुरान पाक जे तलफ़ुज़ सही पढ़ण जो तरीक़ो तव्हांखे न बाज़ार मां मिलंदो, न स्कूल मां मिलंदो। तव्हांखे क़ुरान पाक जे सही पढ़ण जो तरीक़ो मदारिस खां मिलंदो। तंहिंजे करे मदारिस जो हुजणु उम्मत जे अंदरि ज़रूरी आहे। क़ुरान पाक जो इल्मु ऐं सम्झ तव्हांखे आलिम दीन खां मिलंदी। तंहिंजे करे मदारिस जे अंदरि अहिड़ा मदरसा हुजनि, उम्मत जे अंदरि मुस्लमाननि जा बचड़ा अहिड़ा आलिम नेक सालिह दीनदार थी पवनि ताकी उन्हनि खे क़ुरान पाक जो इल्मु हुजे, उन इलाइक़े खे, उन गिरदो नवाह जे मुस्लमाननि खे क़ुरान पाक जी सम्झ पैदा थिए। इते हाणे तव्हांखे आलिम जी ज़रूरत पई। आलिम तव्हांखे बाज़ार मां न मिलंदो, आलिम तव्हांखे दीनी मदरसे खां मिलंदो। टियों आहे अमल, अमल जी ज़िंदगी। ऐं वाहिद क़ुरान शरीफ़ में इहो कमाल आहे। जेतिरो जॾहिं इंसान क़ुरान पाक जी सम्झ हासिलु कंदो, इल्मु हासिलु कंदो त उन वक़्त में क़ुरान पाक जे उनखे नेक अमल जी बि तौफ़ीक़ थींदी। क़ुरान शरीफ़ जे रब्त तालुक़ जो इहो असरु थींदो। ॾिसो तव्हां असां मुस्लमान हो, हाणे निमाज़ इस्लाम में अहम फरीज़ो आहे। क़द अफ़लहल मोमिनून, उहे इंसान जेके हिन मोमिन वधीक फलाह वारा आहिनि, जन में निमाज़ जी ख़ूबी आहे। निमाज़ छा खे चइबो आहे? इस्लाम जे अहकामनि में बुनियादी हुकुम निमाज़ जो आहे। ऐं मुस्लमानो, इन निमाज़ में अलाह से वॾियूं हिकमतूं रखियूं। तव्हांजो दुनिया जो सियासी मुआशिरती निज़ाम अलाह से निमाज़ में रखियो आहे। तव्हांजे अख़लाक़ किरदार जो निज़ाम रब साईं निमाज़ में रखियो आहे। तव्हांजे ईसार मुहबतुनि जो माहौल अलाह साईं निमाज़ में रखियो आहे। तव्हांखे नफ़्स शैतान जे बुरनि ख़्यालात खां तहफ़ुज़ हिफ़ाज़त रब साईं निमाज़ में रखी आहे। ऐं अलाह सां क़ुर्ब वेझड़ाइप मारिफत इहा बि निमाज़ में आहे। अब्दियत जी बानप जी सुञाण बि रब साईं निमाज़ में रखी आहे। निमाज़ क़ुरान शरीफ़ में जिथे बि निमाज़ जो बयानु थियो आहे उनखां पहिरियां अलाह साईं फरमायो अक़ीमु सलात, निमाज़ खे क़ाइमु कयो। युक़ीमून अक़ीमून अक़ीमु सलात, युक़ीमु सलात, अक़ीमु सलात, युक़ीमु सलात। क़ुरान पाक में लफ़्ज़ अचे थो इक़ामत जो, इक़ामत जो। इक़ामत अरबी जे अंदरि छा खे चइबो आहे? इक़ामत अरब जे अंदरि उनखे चइबो हो जो अरब शगुर आहे, का ॾिंगी काठी हूंदी हुई, पोइ उनखे बाहि जो थोरो उन ते रखी करे पोइ उन काठीअ खे, ॾिंगीअ खे, आलीअ खे सिधो कंदा हुआ। इनखे चइबो हो अक़ामल ख़शब। फिलाणे इंसान काठीअ खे सिधो करे छॾियो। त जेको काठीअ में ॾिंगाण हो उहो उनखे सिधे करण खे चवंदा हुआ इक़ामत। माना हिन इंसान में बि ॾिंगायूं आहिनि। शैतान जो असरु आहे, नफ़्स जो असरु आहे, माल जो असरु आहे, औलाद जी मुहबत आहे, इज़त शोहरत आहे, हसद कीनो बुग़्ज़ आहे, नफ़रतूं आहिनि। तव्हांजे ज़ाहिरी बातिनी उन्हनि गुनाहनि जो सुधारो अलाह साईं निमाज़ में रखियो आहे। तंहिंजे करे रब फरमायो अक़ीमु सलात, जॾहिं तव्हां निमाज़ पढ़ंदव त निमाज़ तव्हांखे सिधो कंदी। तव्हां में ॾुंगायूं बुरायूं जेके हिन ख़िबासतूं ख़तमु थींदियूं निमाज़ सां। जॾहिं ॾिसो था त ॿाहिरियों माहौल बुराईअ जो आहे, बेहयाई जो आहे, पंहिंजे बचनि खे, पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे अहल ख़ान खे निमाज़ी बणायो। जॾहिं तव्हां निमाज़ सां तालुक़ु रखंदो त रब जे सजदे निमाज़ सां सुधारो अची वेंदो। तंहिंजे करे अलाह साईं ख़ुदि क़ुरान पाक में ॿी जॻह ते वज़ाह सां फरमायो इन सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर, निमाज़ बेहयाई ऐं बुराईअ खां रोके थी। हाणे इंसान थोरो सम्झिजो, तव्हां असां निमाज़ पढ़ूं था पर ओड़ा त दीनदार कोन आहियो। सुवालु थींदो रब त ईअं फरमायो आहे त निमाज़ बेहयाई खां रोके थी, पोइ असांजी निमाज़ त ओड़ी कोन्हे। हाणे मुस्लमानो, तव्हां दुनिया में मुशाहिदे सां ॾिसो, हिकिड़ो उहो इंसानु आहे जेको निमाज़ी न आहे, निमाज़ नथो पढ़े। ॿियो उहो मुस्लमान आहे जेको निमाज़ पढ़े थो। ॿिन्हिनि जी ज़िंदगी में फ़र्क़ु ईंदो। निमाज़ी इंसान में बि गुनाह हूंदा पर घटि हूंदा,
बेनिमाज़ी में गुनाह वधीक हूंदा, बेनिमाज़ी में गुनाह वधीक। त हाणे ॾिसो इहो उन निमाज़ जे हिकिड़े अमल जो फ़ाइदो थियो। ॿी शइ इहा आहे त अलाह साईं निमाज़ जे लाइ अक़ीम सलात जो लफ़्ज़ हिन जे करे बयानु कयो। अरब जे अंदरि जेको मेलो, जेको मलाखड़ो मशहूरु हूंदो हो, हर साल थींदो हो, उनखे अरब सॻोर चवंदा हुआ अक़ाम सूक़, फिलाणी बाज़ार लॻंदी, फिलाणो मेलो लॻंदो, अक़ाम सूक़, यानी इहो हमेशह थींदो। त तीअं रब साईं फरमायो अक़ीम सलात, मां रब जी निमाज़ ईअं न आहे कॾहिं पढ़ो कॾहिं न पढ़ो, अक़ीम सलात हमेशह तव्हां में निमाज़ हुजे, तव्हां में निमाज़ हमेशह हुजे। त इंसानो अर्ज़ु करण जो मक़सदु हीअ आहे त अमल इंसान में हुजे, तंहिंजे करे अमली ज़िंदगी मदारिस दीनीअ खां मिले थी। ॾिसो तव्हांजो ॿियो ॿारड़ो आहे जेको मदरसे खां ॿाहिरि आहे, मुआशिरे में आहे, स्कूल में पढ़ियो, कॉलेज में पढ़ियो या कंहिं बाज़ार में आहे, उन जी उथणी वेहणी बि ॾिसो, मदरसे जे तालिबुल इल्म जी उथणी वेहणी बि ॾिसो, हे सुबुह शाम क़ुर पाक सां, मस्जिद सां, निमाज़ सां आहे त हिन जी उथणी वेहणीअ में कुझु शाइस्तगी आहे, फ़र्क़ु आहे ज़रूरु। तंहिंजे करे इंसानो दीन जी तालीम क़ुर पाक जो सम्झ इहा उम्मत मुस्लिम में ज़रूरी आहे। क़ुर पाक खे सही पढ़णु ऐं क़ुर शरीफ़ जी इल्म ॼाण, क़ुर पाक जो अमल, टही तव्हांखे दौलतूं मदारिस दीनीअ खां मिलंदियूं। इन जे करे उम्मत जे अंदरि मदारिस दीनीअ जो हुजणु ज़रूरी आहे। तव्हां असां में दीन महफ़ूज़ तॾहिं थींदो जॾहिं मदारिस आहिनि, क़ुर पाक जी सम्झ तॾहिं थींदी जॾहिं मदारिस हूंदा, क़ुर पाक जो इल्मु तव्हांखे हासिलु तॾहिं थींदो जॾहिं मदारिस हूंदा, तव्हां में अमली ज़िंदगी तॾहिं थींदी जॾहिं मदारिस दीनीअ सां उन जो वजूदु हूंदो। इन जे करे उम्मत जे अंदरि मदारिस जो हुजणु ज़रूरी आहे। ऐं इंसानो ॾिसो इस्लाम जे अंदरि जेको इहो फरीज़ो आहे निमाज़ जो, इन निमाज़ सां जेके मुनसलिक शयूं आहिनि, इस्लाम उन्हनि जी बि वॾी अहमियत बयानु कई आहे। मसलन मुअज़्ज़िन आहे, मूंखां पहिरियां मुल साहिबु तव्हांखे चयो न, अदा इमामनि जी इज़त कंदा, ऐं वाक़ई ईअं आहे। असांजे मुआशिरे में जेके माण्हू इमाम जे पोयां निमाज़ पढ़ंदा आहिनि, उहे लबकुशाई उन इमाम ते कंदा। मस्जिद जो इमाम आहे, उनखे ईअं मुतवली जेके अहिड़ो उन मस्जिद जो संभालींदड़ जेकॾहिं अहले इल्म न हूंदो, आम माण्हू हूंदो, उनखे निस्बत न हूंदी अहलुल्लाह सां, सुलहा सां, उनखे आम नौकर वांगुरु सम्झंदा आहिनि। बसि घड़ी पुॼी न आहे, उन सुई ते चढ़ी न आहे, ओॾी महिल उथंदा मौलवी साहिब किथे आहे, मौलवी साहिब किथे आहे, इमाम साहिब किथे आहे। मुस्लमानो इमाम जो वॾो एहतमाम आहे, मस्जिद शरीफ़ जो वॾो अदब आहे, आदाब आहिनि, मुअज़्ज़िन जो बांगे जो वॾो शान मर्तबो आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुअज़्ज़िन जेके आहिनि बांगा आहिनि, अतवलो आनाकन यौमल क़यामह, क़यामत जे ॾींहुं वधीक चेहरा रोशन इन्हनि बांगनि जा हूंदा जेके मस्जिदनि खे आबाद कंदा हूंदा। ऐं मुस्लमानो बांग केॾी नेमत आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बांग जॾहिं बांगो ॾिए थो मस्जिद जे चइनी तरफ़नि खां, जेसीं ताईं बांग जो आवाज़ वञे थो, एसी ताईं ज़मीन, जीत, जड़ा, मख़लूक, इंसान, जानवर, पखी परंदा उन बांगे जे लाइ शाहिदी ॾींदा क़यामत जे ॾींहुं। हाणे ॾिसो तव्हां असां निमाज़ पढ़ूं था, तुंहिंजे मुंहिंजे निमाज़ जे लाइ उहा निमाज़ वारी जाइ शाहिदी ॾींदी, जिथे इंसान सजदो करे थो, जंहिं ज़मीन जे टुकड़े ते, जंहिं मस्जिद शरीफ़ में। पर बांगे जो केॾो वॾो शान मर्तबो थियो, जेसीं ताईं बांग जो आवाज़ वञे थो ज़मीन जे टुकड़े ताईं, ओसी ताईं उहो ज़मीन जो हिसो टुकड़ो उन जे लाइ शाहिदी ॾींदो। ईअं ई जेको इंसान इल्मु थो हासिलु करे, को तालिबुल इल्म आहे, उन तालिबुल इल्म जो एॾो वॾो शान मर्तबो आहे जो उनखे इल्म जे करे रब जे रहमत जा फ़रिश्ता उते अचनि था। हाणे उहो ज़मीन जो टुकड़ो, उहा मख़लूक, उहे जानवर उन जे लाइ शाहिदी ॾींदा। ऐं इहा रहमत आहे तालिबुल इल्म हुजण इलाइक़े जे लाइ, उन ख़िते जे लाइ, उन ॻोठड़े जे लाइ, उन शहर जे लाइ इहो रहम आहे। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जन फरमायो त काश के मां ख़लीफ़ो न हुजां हा, मां मस्जिद जो बांगो हुजां, मां ख़लीफ़ो न हुजां। लेकिन उनजी ख़िलाफ़त कहिड़ी हुई? ख़िलाफ़त इहा हुई त जेकॾहिं को यहूदी हिकिड़ो दरियाह जे वट ते मिस्र जे अंदरि मरे थो बुख फाके जे करे, त हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु अमर बिन आस रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ खे घुराइनि था, फरमायो ॿियो को तुंहिंजी जेकॾहिं गुनाह न हुजे, जेकॾहिं इहो यहूदी तड़पी तड़पी बुख में मरी वियो, त उमर बिन ख़त्ताब, अमर बिन आस क़यामत जे ॾींहुं रब खे जवाबु न ॾेई सघंदा। ॾिसो सहाबी सगुर आहे, क़ुर सां तालुक़ आहे, त क़ुर शरीफ़ तव्हां में ख़ौफ़ ख़ुदा पैदा कंदो, क़ुर शरीफ़ तव्हां में तवाज़ो निवड़त पैदा कंदो,
क़ुरान शरीफ़ तव्हां में उल्फ़त मुहबत पैदा, क़ुरान शरीफ़ तव्हां में अख़लाक़ हसन पैदा कंदो। इन जे करे क़ुरान पाक सां रब्त ताल्लुक़ उम्मत मुस्लिम जे अंदरि ज़रूरी आहे। हाणे थोरो सम्झो, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि क़ुरान शरीफ़ जी ख़ुदि तिलावत कंदा, उतलुमा इलैका मिनल किताब, सहाबा इकराम बि क़ुरान शरीफ़ खे पढ़ियो आहे। आया क़ुरान पाक खे पढ़णु ॾिसी वधीक है या यादि वधीक है? वधीक फज़ीलत कंदी आहे। हाणे इते मुहद्दिसीन इकराम ॿिन्हिनि जूं फज़ीलतूं बयानु कयूं। किथे मुहद्दिसनि फरमायो आहे त ॾिसी पढ़णु वधीक है, छो जीअं क़ुरान पाक जो पढ़णु इबादत आहे त कीअं क़ुरान शरीफ़ खे ॾिसण बि इबादत आहे। पर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका तिलावत हुई, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको क़ुरान शरीफ़ पढ़ियो आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त ॾिसी त क़ुरान पाक न पढ़ियो आहे। हाणे इहो सुवाल थो पैदा थिए। हाणे इते हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि था फरमाइनि त इंसानो असुल क़ुरान शरीफ़ जो मक़सदु आहे ख़ुशू ऐं ख़ुदू। क़ुरान शरीफ़ जॾहिं इंसान पढ़े, पाण पढ़े, इन तवज्जो ख़्याल सां पढ़े त क़ुरान पाक मुंहिंजी दिलि ते असरु करे, मुंहिंजे उज़वनि ते क़ुरान शरीफ़ जो असरु थिए। अलाह जो कलाम आहे। तवज्जो सां ख़्याल सां इज़ा क़ुरिअल क़ुरान फस्तमिऊ लहू व अंसितू लअल्लकुम तुरहमून। जॾहिं इहो इंसान ख़ुदि क़ुरान पाक पढ़े, कंहिं मजमे में, कंहिं जलसेगाह में कारी साहब आहे क़ुरान शरीफ़ थो पढ़े, त सामईन ॿुधंदड़ ऐं कारी साहब ॿिन्हिनि जे मथां अलाह जो ख़ौफ़ थिए। क़ुरान पाक जो असुल हक़ इहो आहे त उन इंसान ते जेको क़ुरान पाक थो पढ़े या जेको क़ुरान शरीफ़ ॿुधे थो, ॿिन्हिनि जो तवज्जो ख़्याल अलाह जे कलाम क़ुरान शरीफ़ जी तरफ़ हुजे। ईअं नाहे त रस्मी तरह सां क़ुरान शरीफ़ त हे पढ़े थो, लेकिन हे अखरनि जे ठाहिण जे हिन खे फ़िक्र आहे, लेकिन हिन खे ख़ौफ़ ख़ुदा न आहे। हिन जो तवज्जो अलाह जे कलाम जे ख़शियत जे तरफ़ न आहे। इन इंसान क़ुरान जो हक़ अदा न कयो। मसलन तव्हां असां वटि हाणे मिस्र जा कारी साहिबान आहिनि, मुस्लमान, मिस्र अरब जो इलाइक़ो आहे, लेकिन हिते तव्हां असांजे बर्रे सग़ीर जे अंदरि बुज़ुर्गनि, अहलुल्लाह, उलमा, दीनदारनि एॾियूं महिनतूं कयूं आहिनि जो ॾिसो मजमा जे अंदरि इहे कारी साहिबान क़ुरान शरीफ़ पढ़नि था, उनजे चेहरे ते सुन्नत सीरत न आहे, लेकिन सामईन ॿुधंदड़नि जे चेहरे ते सुन्नत आहे, मथो ढकियल आहे। इहो हिननि हितां जे आलिमनि, बुज़ुर्गनि, दीनदारनि जूं महिनतूं आहिनि। अलाह जो फज़ुल आहे। असांजा बुज़ुर्ग फरमाईंदा हुआ त क़ुरान शरीफ़ लथो त अरब में, लेकिन क़ुरान पाक ते अमल अजमिन अरबनि खां वधीक कयो आहे। अल्हम्दुलिल्लाह इहा शइ आहे। तव्हां ॾिसो अॼु बि अरब जे अंदरि मुंहिंजो जाइज़ो वठो, अरब सॻोड़ा उनजो लिबास, पोशाक, अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान आहिनि, गिला ग़ीबत नथा कयूं, लेकिन इहो फज़ुल आहे। अमली ज़िंदगी तव्हां ॾिसंदव त तव्हांखे बर्रे सग़ीर हिते तव्हांखे क़ुरान पाक जो अमल वधीक ॾिसण में ईंदो, अमल वधीक ॾिसण में ईंदो। त तंहिंजे करे असुल क़ुरान शरीफ़ जो हक़ आहे ख़शियत। जॾहिं इंसान क़ुरान पाक पढ़े या ॿुधे त क़ुरान शरीफ़ सां हिन जे मथां ख़शियत तारी थिए, हिन जी दिलि में, हिन जे उज़वनि ते क़ुरान पाक जो असरु हुजे। ईअं इंसान क़ुरान शरीफ़ न पढ़े, सिर्फ़ु वेठो अखरनि खे ठाहे, मां रिवायत पढ़ां थो, मां लफ़्ज़ पढ़ां थो, जीअं कारी साहिब हुजनि लाउड ते वेठा वात हेॾे होॾे सोरींदा, ईअं वेठा क़ुरान पाक पढ़ंदा ॼण को आम को मौलूद चवे थो, मुस्लमानो इहा क़ुरान पाक जी बेअदबी आहे। तंहिंजे करे दीन खे सम्झो, इंसान दीन खे मज़ाक न बणाए। क़ुरान शरीफ़ वॾी नेमत आहे। तंहिंजे करे उस्ताद अब्दुल क़ादिर साहब लेगारी साहब, पंहिंजा उस्ताद जेके वॾा हुआ तमामु, ऐं उन्हनि जे क़ुरान शरीफ़ जे पढ़ाइण जो इहो तरीक़ो हूंदो। जॾहिं रिवायतूं सेखारींदा हुआ, फरमाईंदा त पुट वात खे बि न चोर, चुप करे वेठो ऐं क़ुरान शरीफ़ खे तवज्जो सां पढ़ो। असांजे तव्हां असां ॾिसो साईं कारी मोहम्मद अली साहब मदनी, अलाह से उन्हनि खे सिहत तंदुरुस्ती अता फ़रमाए, अलाह से उनजो सायो तव्हां असांखे अता फ़रमाए। ॾिसो क़ुरान पाक कीअं पढ़ंदा आहिनि, उनजे उज़वनि में का हरकत न हूंदी आहे। इहो क़ुरान पाक जो हक़ आहे। जॾहिं इंसान क़ुरान शरीफ़ पढ़े त उहो अदब सां, एहतराम सां, ख़ुशूअ सां, ख़ुदूअ सां पढ़े। असुल क़ुरान पाक जो मक़सदु आहे ख़ुशू ख़ुदू। हाणे इंसाननि जूं मिज़ाजूं ॿ क़िस्म आहिनि। हिकिड़नि इंसाननि खे ख़ुशू ख़ुदू हासिलु थींदो आहे यादि पढ़ण सां। तॾहिं अलाह से निमाज़ में तव्हां असांखे क़ुरान पाक पढ़ण जो हुकुम कयो त निमाज़ में बि क़ुरान शरीफ़ पढ़ो। ऐं जॾहिं तव्हां निमाज़ में क़ुरान शरीफ़ पढ़ंदव यादि, त तव्हांखे ख़ुशू ख़ुशू थींदो। क़ुरान पाक तव्हांजे क़ल्ब ते, तव्हांजी दिलि ते, तव्हांजे उज़वनि ते असरु कंदो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुबारक इहा आहे। तंहिंजे करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान शरीफ़ ॾिसी न पढ़ियो आहे। अलबत्ता उम्मत जे अंदरि तव्हां असांजे अंदरि ईमानी उहा कैफ़ियत न आहे त
तव्हां असांजे मथां नफ़्स शैतान जो ग़लबो वधीक हे, दुनिया जो माल मिर्स हिर्स गंदगी वधीक हे। तव्हां असां उम्मतनि जे लाइ इहो हुकुम आहे आम इंसान जे लाइ त उहो क़ुर पाक खे ॾिसी पढ़े, ताकी हिन जो तवजो जॾहिं हिन जी अखि क़ुर शरीफ़ खे ॾिसंदी त हिन खे कुझु ख़शियत, कुझु ख़ुशू ख़ुज़ू हासिल थी। इहा इंसान जी मिज़ाज जे मथां आहे। तंहिंजे करे कॾहिं इंसान यादि क़ुर शरीफ़ पढ़े, कॾहिं इंसान ॾिसी करे क़ुर पाक पढ़े, ॿई सुन्नतूं इंसान खां अदा थियनि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन अफ़दल इबादत उम्मती क़िराअतुल क़ुरान, मुंहिंजे उम्मत जे अमलनि में भले में भलो अमल क़ुर पाक जो पढ़णु आहे। मुस्लमानो, क़ुर शरीफ़ सां रब्तो, क़ुर पाक सां ताल्लुक़, इहा वॾे में वॾी नेमत आहे, तमामु वॾे में वॾी नेमत आहे। तंहिंजे करे मुस्लमानो, हिकिड़ो उहो मुस्लमान आहे जंहिं 11 महीना क़ुर शरीफ़ न पढ़ियो, पर रमज़ान जे महीने में क़ुर पाक पियो पढ़े, या महीने जे अंदरि 8 ॾींहं त क़ुर शरीफ़ हिन पढ़ियो, यकदमि जल्दी हिन ख़तमु पूरो कयो, लेकिन हे मुस्लमान 22 ॾींहं क़ुर पाक जे वेझो ई कोन्हे। इन ते क़ुर शरीफ़ असरु न कंदो। सम्झो मुस्लमानो, क़ुर पाक उन मुस्लमान ते असरु कंदो जेको मुस्लमान रोज़ानो क़ुर शरीफ़ पढ़े थो, रोज़ानो क़ुर पाक जो दौर थो करे, रोज़ानो क़ुर शरीफ़ सां उनजो ताल्लुक़ आहे। पोइ थोरो पढ़े, रुकू पढ़े, ऐं बि पढ़े, सिट पढ़े, 2 सिटा पढ़े, पढ़े रोज़, रोज़ाने वारो अमल, मुदावमत हमेशगी वारो अमल इंसान ते असरु कंदो आहे। इहा हिकमत आहे दीन जे अंदरि, जो अल्लाह से तव्हांखे निमाज़ जो हुकुम कयो थो, रोज़ानो 5 गाना निमाज़ पढ़ो, ताकी तव्हांजे अंदरि अल्लाह सां ताल्लुक़ जेको आहे कामिल थिए। तव्हांजे अंदरि दुनिया जी जेका लोभ लालच आहे, अखि तव्हांजी दुनिया ॾिसे थी, इहे रौनकूं तव्हांजी अखि खां निकिरी वञनि, तव्हांजी दिलि में अल्लाह सां मुहबत कामिल थिए। अहिड़े तरीक़े सां ज़िक्र आहे अल्लाह जो या रब सां ताल्लुक़ आहे, इहो रोज़ानो इहो अमल आहे। ऐं इंसानो, शरीयत में जेके अल्लाह सां अहकाम रखिया आहिनि, उहे हिकु जहिड़ा हुकुम छो न रखे। छड़ो निमाज़ हुजे आहे बसि, रोज़े जो हुकुम छो, क़ुर पाक जे पढ़ण जो हुकुम छो, ज़िक्र जो हुकुम छो, हज जो। असुल इंसान जी मिज़ाज तबियत इहा आहे। ॾिसो, हिकिड़ो इंसान मानी थो खाए, रोज़ गोश्त खाई खाई हिकिड़े ॾींहं ते चवंदो यार इन खां का सब्ज़ी हुजे आहे। रोज़ को इंसान मच्छी खाईंदो, उनजी तबियत मलूल थींदी, चवंदो न बाबा हाणे का ॿी का भाॼी बि खावां। इंसान जी तबियत इहा आहे, जेको हमेशह रोज़ अमल कंदो आहे, उन में उनजी तबियत में जेको आहे बार थींदो आहे। हाणे अल्लाह साईं इंसान जी फितरत तबियत खे ॼाणे पियो, तंहिंजे करे रब साईं इस्लाम जा अहकाम मुख़्तलिफ़ रखिया। कॾहिं निमाज़ पढ़ो, कॾहिं ज़िक्र कयो, कॾहिं क़ुर शरीफ़ पढ़ो, कॾहिं हज कयो, कॾहिं ज़कात जो, कॾहिं ख़ैरात जो, कॾहिं सब्र कयो। ईअं इस्लाम जा अहकाम मुख़्तलिफ़। हिकु इहा हिकमत आहे। लेकिन ॿी हिकमत इस्लाम जे मुख़्तलिफ़ अहकामनि में इहा आहे, इंसान हो तव्हां दुनिया जा, हिकिड़ो इंसान दुनिया जो घरड़ो ठाहे थो। इहो इंसान घर ठाहे थो, कचो सादो घर ठाहे आहे, चवे थो न पकियुनि सिरनि सां हुजे, मुंहिंजो घरु सुहिणो लॻे। वरी उनखे सीमेंट थो हणे, मुंहिंजो घरु सुहिणो लॻे। वरी उनखे रंग रोगन थो हणे, मुंहिंजो घरु सुहिणो लॻे। वरी उनखे मार्बल टाइल थो हणे, मुंहिंजो घरु सुहिणो लॻे। वरी उन में बल्ब बतियूं थो हणे, मुंहिंजो घरु सुहिणो लॻे। जीअं इंसान तव्हां असां आरज़ी दुनिया जी ज़िंदगीअ में उन घरड़े खे, ओताक खे, बैठक खे, दुकान खे सीगारियो था, पको करे ठाहियो था सुहिणो लॻे, सीमेंट हणो था सुहिणो लॻे, रंग रोगन हणो था सुहिणो लॻे, मार्बल टाइल था हणो सुहिणो लॻे। ईअं अल्लाह साईं बि इस्लाम जा मुख़्तलिफ़ अहकाम रखिया आहिनि। इहो मोमिन बानो जंहिं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जे वास्ते सां ईमान कलमे सां रब सां ताल्लुक़ रखियो आहे, इहो मोमिन बानो मां रब जी बारगाह में अचे। इन में निमाज़ जो रंग हुजे, मां रब खे सुहिणो लॻे। इन में रोज़े जो रंग हुजे, मां रब खे सुहिणो लॻे। इन में इल्म जो रंग हुजे, मां रब खे सुहिणो लॻे। इन में क़ुर शरीफ़ जो रंग हुजे, मां रब खे सुहिणो लॻे। इन में हज उमिरे जो रंग हुजे, मां रब खे सुहिणो लॻे। इन में ज़कात ख़ैरात जो रंग हुजे, मां रब खे सुहिणो लॻे। इन में मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत अख़लाक़ हसन सब्र तहमुल बुरदबारीअ जो रंग हुजे, मां रब खे सुहिणो लॻे। मां रब इन जे लाइ जन्नत जो फ़ैसिलो फ़रमायो। इन करे मुस्लमानो सम्झो, दीन हिकिड़े हुकुम में बंदि न आहे। ईअं न आहे त सिर्फ़ु असां निमाज़ खे वठूं, बाक़ी इस्लाम जा ॿिया अहकाम छुटा न। निमाज़ बि पढ़णी आहे, रोज़ो बि रखिणो आहे, क़ुर बि पढ़णो आहे, ज़िक्र बि करिणो आहे, सुन्नत बि। इस्लाम हिकिड़ो मजमू आहे। तंहिंजे करे इहे तव्हांखे सम्झ मदारिस दीनीअ खां मिलंदी। अल्लाह साईं हिन इदारे खे ता क़यामत आबाद फ़रमाए। अॼु जेके आलिम सगोरा फारिग़ थींदा, बुख़ारी शरीफ़ जो हदीस पाक जो सबक़ पढ़ंदा। तंहिंजे करे मुस्लमानो, जॾहिं तव्हांजे साम्हूं बुख़ारी शरीफ़ या अहिड़ो को उलमा इकराम जा जेके दीनी इज्तिमा हूंदा आहिनि, उन्हनि में इंसान तवजो सां वेहे।
हिकिड़ा माण्हू वेठा हूंदा आहिनि ग़फ़लत सां। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे हज़रत अज़हर, उन सहाबीअ खे हुई गोॾ पातल। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, या अज़हर इरफ़ा इज़ारक, ऐं अज़हर पंहिंजी गोॾ खे खुड़ीअ खां मथे कर, भेड़ी खे ज़ाहिर कर। त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, इन्नहु अनक़ा व अबक़ा, अज़हर तोखे ॿ फ़ाइदा थींदा, हिकिड़ो तुंहिंजो कपिड़ो पाक साफ़ रहंदो, ॿियो तुंहिंजो कपिड़ो चंद ॾिहाड़ा हलंदो। हाणे सहाबी सॻोरो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नसीहत जी हिकमत न पियो सम्झी सघे। कॾहिं ईअं हूंदो आहे, जलसनि में माण्हू ईंदो आहे, को आलिम सॻोरो वाज़ नसीहत कंदो आहे, पर उहो मुस्लमान सम्झी न सघंदो आहे त इहो छा पियो चवे। ईअं थींदो आहे। त ख़ैर सहाबीअ सॻोरे अर्ज़ु कयो, साईं मां हिया इला बरकतुन मिलहा, साईं हिकु कपिड़ो वॾो क़ीमती त कोन्हे, अलाह ते मूंखे नवाज़ियो आहे, जे कपिड़ो मुंहिंजो ॻरी पियो, टुंग थी पिया, त गोॾ इहा ॻरी वई त मां ॿी गोॾ वठंदुमि। हाणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झी आहे त हिन मुस्लमान, हिन सहाबी सॻोरे जेका मां हिन खे नसीहत कई त तूं गोॾ खुड़ीअ खां मथे कर, हिन सम्झो आहे त शायदि इन जे करे मथे कयां त मुंहिंजी गोॾ पाक साफ़ रहे, मुंहिंजी गोॾ चंद ॾिहाड़ा हले, शायदि त अलाह जो नबी इन जे करे मूंखे नसीहत करे थो। पर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झिया त हिन मुंहिंजो मक़सदु न सम्झो। हाणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿीहर उन सहाबी हज़रत अज़हर रज़ियल्लाहु अन्हु खे मक़सदु सम्झायो। फरमायो, या अज़हर अमालक फ़ीअ उसवतुन, या अज़हर अमालक फ़ीअ उसवतुन, या अज़हर अमालक फ़ीअ उसवतुन, ऐं अज़हर तूं मां मुहम्मद मुस्तफ़ा ते ईमान आंदो आहे, कलमो पढ़ियो आहे, मां अलाह जो रसूल पैगम्बर आहियां, तव्हां मुस्लमाननि खे तालीम है, मां मुहम्मद मुस्तफ़ा जे नक्शे क़दम ते हल। तंहिंजे करे मां जॾहिं गोॾ पाईंदो आहियां त मुंहिंजी गोॾ कीअं हूंदी आहे? त सहाबी अर्ज़ु कयो, साईं तव्हांजी गोॾ त खुड़ीअ खां मथे हूंदी आहे। फरमायूं, तूं मुस्लमान आहे, तूं कलमो पढ़ियो आहे, तंहिंजे करे तुंहिंजो लिबास बि मां मुहम्मद मुस्तफ़ा जे सुन्नत तरीक़े ते हुजे। अज़हर तुंहिंजे लाइ नमूनो दुनिया जा इंसान कोन्हनि, तुंहिंजे लाइ नमूनो मां मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़िंदगी मुबारक आहे। तंहिंजे करे मुस्लमान भाइरो, अव्हांजी ख़िदमत में मुअद्दिबाना अर्ज़ु आहे, तव्हां असांजे लाइ नमूनो अंग्रेज़ नाहे, यहूदियत नाहे, इहो बेदीन बेहयाई वारो कल्चर नाहे। तव्हां असां उम्मत मुस्लिम पाकिस्तान जे 22 करोड़ उन अवाम जो कल्चर नमूनो मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़िंदगी मुबारक। तंहिंजे करे अहिड़ियूं औरतुनि खे नचाइणु, बेहयाई ऐं बदअख़लाक़ी जो माहौल पैदा करणु ऐं दीन जे अंदरि ऐं माण्हुनि जे आॾो अहिड़ियूं शयूं दीन जूं हुलियो बिगाड़े ॾियणु, इहा यहूदियत जी ज़रूरत आहे। त हिननि मुस्लमाननि खे फ़िरक़नि में, टोलनि में, हिननि में इंतिशार फैलायो। तंहिंजे करे अलाह साईं तव्हां असांखे उन दीन सां वाबस्ता रखे। अलाह साईं उलमा सुलहा जी जमियत उलमा इस्लाम सां तव्हां असांखे वाबस्तगी हमेशह फरमाए। ऐं मुस्लमानो, अॼु तव्हां दीनी इज्तिमा में आया हो सिर्फ़ु इन जे करे त आलिम सॻोरा हिते ईंदा, क़ुर शरीफ़ ॿुधाईंदा, हदीस ॿुधाईंदा, नसीहत कंदा, आलिमनि जी दिस्तार थींदी, माना इन दीनी कचहरी में वञूं। इहा मुहबत वॾी शइ आहे, इहा मुहबत मुस्लमानो वॾी शइ आहे। हज़रत मौलाना क़ासिम नानोतवी हुज्जतुल इस्लाम दारुल देवबंद जा बानी आहिनि, लेकिन जॾहिं बुनियाद पिया रखनि उन वक़्त में इहे आलिम मौलाना रशीद अहमद गंगोही ॿई आलिम सॻोरा सखर में मौलाना अब्दुर्रहमान सखरवी जी ख़िदमत में आया हुआ। तव्हां हलो देवबंद शरीफ़ मदरसे जो बुनियाद था रखूं त उहो देवबंद मदरसो जंहिंमें तव्हां असांजे सिंध जे आलिमनि नेकनि सालियनि जे बि दुआउनि जा हथ लाहियो। त हज़रत क़ासिम नानोतवी जी संगत में हो हिकिड़ो वाणियो हो हिंदू हो। पोइ हज़रत क़ासिम नानोतवी जे पोयां नमाज़ बि पढ़े, ज़िक्र जे हल्के में बि वेहे, दीन जे मजलिस में जीअं हिते आया हूं क़ुर पाक ॿुधण। हिकिड़ो अहिड़ो बि शख़्स हूंदो जंहिंजो ॿिए कंहिं सां को कमु हूंदो, पर चवंदो हूंदो यार क़ुर पाक जो दीनी जलसो आहे, दोस्त उते क़ुर जे जलसे में वेठो, मदरसा मिफ़्तार उलूम हमादी जे दीनी जलसे में, मां बि यार उन दोस्त सां वञी वेहां, इन मौलवी साहिब जी महिल कुझु दीन जी ॻाल्हि त ॿुधां, इहा बि वॾी सआदत आहे। ख़ैर उहो क़ासिम नानोतवी जी सोहबत में जेको वाणियो हो, चए साईं दिलि त घुरे थी कलमो पढ़ां, मुस्लमान थियां, पर मुंहिंजी औलाद नंढड़ी आहे, बचड़ा नंढड़ा आहिनि, जे ईमान ज़ाहिर कंदुमि त हिंदू मूंखां ॿारला खसींदा, तंहिंजे करे मां ईमान ज़ाहिर नथो कयां, बाक़ी मुंहिंजी दिलि में ईमान आहे, तव्हां जे साम्हूं मां कलमो पढ़ां। हाणे एॾी उन आलिम सां संगत सोहबत दारुल उलूम देवबंद जे मदरसे में उहो वाणियो अचे, उहो हिंदू वाणियो देवबंद जे मदरसे में अची वेहे, आलिमनि तालिबनि सां वेठो वेहे संगत करे। एॾी निस्बत मुहबत मौलाना क़ासिम नानोतवी सां, कॾहिं उहो आलिम दीन उन वाणे जी चौपल पाए, कॾहिं उहो वाणी उन आलिम दीन मौलाना क़ासिम नानोतवी जी चौपल पाए, कॾहिं हो हुनजी चोलो पाए, हो हुनजो चोलो पाए। ख़ैर फौत थियो, हिंदुनि बाहि में साड़ियुसि। 8 ॾींहंनि खां पोइ मौलाना क़ासिम नानोतवी उन वाणे खे ॾिठो त उन वाणे हिंदूअ जी क़बर जन्नत जो बाग़ आहे।
मुसलमानों उन वाणे जी क़ब्र जन्नत जो बाग आहे। मौलाना क़ासिम नानोती बि फरमायुसि तूं त कलमो न पढ़ियो, तो ते रब जो इहो फज़्ल छो थियो? चए साईं जेका मुंहिंजी तव्हां सां संगत हुई न, मदरसे देवबंद में ईंदो हुउमि, तव्हां आलिमनि सां संगत सोहबत जे करे क़ल्बी दिली ईमान अलाह से मुंहिंजो क़बूल कयो, रब से उहो ईमान मुंहिंजो क़बूल कयो आहे। हाणे फरमायुसि त तोखे त वाणनि बाहि में साड़ियो हो। चइसि बज़ाहिर बाहि में साड़ियो हो, पर मुंहिंजे जिस्म खे बाहि जो असरु ज़रो बि कोन थियो। पोइ मुसलमानो हिकिड़ो हिंदू वाणियो आलिम दीन जी संगत करे उन सां रब जो अहिड़ो फज़्ल थिए। अलाह से तव्हां असांखे आलिमनि दीनदारनि जी सोहबत अता फ़रमाए, हिन इदारे खे अलाह से आबाद फ़रमाए। अलाह साईं तव्हां असांखे दीन जो रंग अता फ़रमाए, उलमा सां ताल्लुक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। या अल्लाह या रहमान या रहीम अल्लाहुम्मा लकल हम्दु अंत क़य्यिमुस समावाति वल अर्ज़। रब साईं हिन दीन इज्तिमा खे क़बूल फ़रमा, इदारे खे ता क़यामत आबाद फ़रमा। जेके अॼु आलिम सगोरा जन जी ताजपोशी थींदी हाफ़िज़नि जी, अलाह साईं उन्हनि खे दीन जो ख़ादिम बणा, दीन जो ताल्लुक़ अता फ़रमा। असांखे उलमाए हक़ सां ताल्लुक़ अता फ़रमा, पंहिंजी रज़ा नसीब फ़रमा। रब साईं हिन दीनी जलसे क़ुरान पाक जे इज्तिमा जे तुफ़ैले जेके हाजतूं आहिनि पूरियूं फ़रमा, क़ब्र क़यामत रोशन फ़रमा, ईमान सां रहाए, ईमान सां ख़ात्मो बिल ख़ैर फ़रमा। सल्लल्लाहु तआला अला ख़ैर।